بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء أبي القاسم محمد. اللهم صل على محمد وآل محمد. أما بعد. بسم الله الرحمن الرحيم. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन कराम, असांजो जेको मौज़ू सुख़न आहे नमाज़ी फ़ज़ीलत क़ुरान जी रोशनी में, नमाज़ी फ़ज़ीलत अहादीस जी रोशनी में ऐं नमाज़ी फ़ज़ीलत मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान जे मुताबिक़। अॼु असांजी छहीं नशिस्त में असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं नमाज़ी फ़ज़ीलत जे मुतालिक़। इमाम ख़ुमैनी रज़ियल्लाहु ताला पंहिंजे किताब आदाब नमाज़ में लिखनि था, नमाज़ 5 वक़्ती, सुबुह जी, ॿेपारी ऐं टेपारी जी नमाज़, मग़रिब ऐं इशा जी नमाज़। नमाज़ क़ल्ब मोमिन में तौहीद जी वण तैयबा खे अहिड़ो त मुस्तहकिम करे थी जो मोमिन जे दिलि मञा केरु नमाज़ खे कढी नथो सघे। यानी ही नमाज़ जे ज़रिए सां ई इंसान तक़र्रुब इलाही हासिल थो करे। नमाज़ ई इंसान खे कंहिं मंज़िल ते पहुचाए थी। लिहाज़ा ग्रामी जिन बारे में अल्लामा इक़बाल अलैहिर्रहमा पंहिंजे हिन शेर में ही कर्ज किए तो वो एक सजदा जिसे तू गिरा समझता है, 1000 सजदों से देता है आदमी को निजात। नमाज़ी जेका है एक वाहिद शय है जेका असांखे तक़र्रुब इलाही सां गॾोगॾु के आला दर्जे ते भी इंसान के वो नमाज़ पहुचाए थी। अज़न ग्रामी अहिड़ा काफ़ी वाक़िया असां वटि आहिनि जीअं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम उसूल काफ़ी में जिल्द नंबर 2 सफ़ा नंबर 78 में इमाम अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था, कूनू दुआतन लिन्नास बिग़ैर इल्सनतिकुम वल वरअ वल इज्तिहाद वस्सलात वल खैर फइन ज़ालिका दाइयतुन। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, माण्हुनि खे चवण खां बग़ैर हक़ जी तरफ़ सॾण वारा तव्हां बणिजी वञो। यानी इहो उहे तव्हांजी तक़वा, तव्हांजी जिदोजहद, तव्हांजी अख़लाक, तव्हांजी नमाज़ खे ॾिसी करे ख़ुदि ब ख़ुदि अव्हांजी तरफ़ हलिया अचनि। यानी कोशिशि कयो जी नमाज़ जो टाइम थी वञे, नमाज़ मसलन जी वक़्तु थी वञे त साफ़ कपिड़ा पाए नमाज़ जी तरफ़, मस्जिद जी तरफ़ जेको हलिया वञो। कोशिशि कयो पहिरीं जेका आहे सफ़ में वञी बीहो हुते ऐं साॼे पासे में बीहो। नमाज़ जीअं ख़तमु थिए तस्बीह जेका आहे जनाब सैयदा सलामुल्लाह अलैहा पढ़ो ऐं उन खां बाद में जीअं बिल्कुलु नमाज़ जी इख़्तिताम थी वञे ऐं तव्हां ख़ुदावंद आलम जो हिकु अज़ीम सजदे जो शुक्र बजा लाहियो, छो त शुक्र सां इंसान जा जेके नेमत जेके वधनि था। ऐं उन खां बाद में वरी दुआ आइमा अलैहिस्सलाम जेका असां ज़ियारत पढ़ंदा आहियूं, ज़ियारत पढ़ी करे तव्हां जीअं ॿाहिरि निकिरंदो त माण्हू जेॾीमहिल अव्हांजी इन रविश खे, अव्हांजे इन सिलसिले खे जेॾीमहिल ॾिसंदा तो हू ऑटोमेटिक हू ख़ुदि ब ख़ुदि अव्हांजी तरफ़ माइल थींदा आहे। त अज़न ग्रामी ही बि हिकु माना अहिड़े क़िस्म जो हिकु वाक़ियो आहे। ॾिसो असांजा जेके उलमाए कराम गुज़री चुका आहिनि, साबिक़ा उलमा गुज़रे, हालांकि उलमा न आम इंसान बि आहे। आम इंसान बि अगरि कंहिं बि तरीक़े सां नमाज़ खे अंजाम थो ॾिए, कंहिं बि हिसाब सां, ॾिसो हर माना इंसान जे अंदरि ख़ुदावंद आलम इहा शइ रखी आहे। जेको इंसान कोशिशि कंदो आहे तक़र्रुब इलाही खे हासिल करण जे लाइ, त पोइ ख़ुदावंद आलम जे तरफ़ां नेमतनि जा नुज़ूल उनजे मथां नाज़िल थींदा आहिनि। जेको जीअं असां पोइ नशिस्त में ज़िक्र करे आयासीं, नमाज़ पढ़ण सां इंसान जी जेका आहे इंसान जूं परेशानियूं ख़तमु थियनि थियूं, इंसान जे रोज़ रिज़्क़ में बरकत थिए थो। हालांकि इंसान जे मथां जेके मुसीबतूं नाज़िल थियनि थियूं उहो नमाज़ जे ज़रिए सां ख़तमु थी वञनि। जेको तो अज़न ग्रामी ही हिकु वाक़ियो हुयो, अहिड़ो वाक़ियो हिकु असांखे मिले थो इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु कुझु मोमिन जो वफ़द आहे। कुझु मोमिन हिन उहे अचनि था इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारगाह में अची करे मौला खे सलाम कनि था। सलाम अर्ज़ करण खां बाद में चवनि था, मौला फिलाणो जेको हिकु मोमिन आहे, मुतक़ी आहे, परहेज़गार आहे, ॾाढो हिन बहितरीनु हिकु शख़्स आहे। त इमाम अलैहिस्सलाम हुन खां पुछनि था, मूंखे इहो ॿुधायो छा उहो शख़्स नमाज़ जो पाबंद बि आहे या न? आया नमाज़ खे अवल वक़्त में उहो शख़्स अंजाम ॾिए थो या नथो ॾिए? जेको त यानी इमाम अलैहिस्सलाम चवण ई था चाहिनि, अगरि हू नमाज़ खे सही तरीक़े सां, अहसन तरीक़े सां अवल वक़्त में अंजाम ॾिए थो त पोइ दोस्ती जो बि हक़दार आहे। हालांकि एतिरे क़दुरु रवायत में जुमिला आहिनि, अगरि हू नमाज़ खे सही टाइम में अंजाम नथो ॾिए त माना हू दोस्ती जे लाइक़ बि उहो शख़्स न आहे। जेको त असांजे ग्रामी अहिड़े क़िस्म सां असांखे हिकु वाक़ियो मिले थो त हिकु शख़्स आहे जेको सुबुह जे वक़्तु नमाज़ जे लाइ
रवानो थो थिए पंहिंजे घरां जीअं निकिरे थो पियो रस्ते में कंहिं जॻह ते अची पहुचे थो त हुनखे हिकु क़िस्म जो ठोकर पियो थो लॻे जीअं ठोकर लॻसि हीअ वञी किरी थो पए करण खां बाद में कपिड़ा जेके ख़राब थी था वञनि वापसि इहो मोटी थो अचे घर जी तरफ़ वरी पंहिंजा कपिड़ा बदिलाए ऐं ॿीहर जेको थो उहो शख़्स वरी अचे थो वरी हिनखे ॿीहर हुते रस्ते में ठोकर लॻसि ऐं वरी हिन जा कपिड़ा जेके आहिनि उहे ख़राब थी विया ऐं वरी हीअ वञे थो ॿीहर जेको थो कपिड़ा बदिले या टीहर ईअं अचण जी कोशिशि कई जीअं जो हीअ अचे थो त रस्ते में ॾिठी त हिकु शख़्स आहे जेको लाइट खयूं हुते माना का रोशनी का खयूं बीठल आहे हिनखे ऐं हिनखे अची करे चई त बाबा हिनखे चई त मां अॻिते पियो थो हलां तव्हां मुंहिंजे पोयां अचो उहो शख़्स हलणु लॻो हलंदे हलंदे जेको सो हिनखे अची मस्जिद जे दरवाज़े ते अची बीहारी मस्जिद खां बाद में हिन शख़्स हिन खां पुछियो त तव्हां बि त अंदरि अचो चई न मां अंदरि न ईंदुसि की वजह छा आहे चई वजह इहा आहे चई त मां जेको आहियां सो माना इंसान न बल्कि मां शैतान आहियां त हीअ ताजुब मंझां हैरान ऐं परेशानी मंझां परेशान थी वियो जी माजरा चए जी माजरा इहा आहे जेॾी महिल तो घरां निकिरी करे सुबुह जी निमाज़ जे लाइ माना मस्जिद जी तरफ़ रवानो पियो थी माना अची पियो त रस्ते में जेका तोखे ठोकर लॻी तूं किरी पए त इहो मुंहुं ई तोखे किरायो जेको जेॾी महिल तूं ॿीहर वापसि मोटी पंहिंजे घर जी तरफ़ त ख़ुदा वंदे आलम तुंहिंजा जेके सभु गुनाह माफ़ करे छॾी वरी तूं वापसि लिबास बदिले वरी साॻी जॻह ते अची पहुते जीअं तोखे ठोकर लॻी तूं वरी वापसि मोटी वरी कपिड़ा बदिलाए तूं अची पियो त ख़ुदा वंदे आलम तुंहिंजे अहल अयाल सभिनी जे जेके गुनाह माफ़ करे छॾिया टी मरतबा मूं उहो ई सोचियो वरी जेॾी महिल तो कपिड़ा बदिलाए करे वापसि अची पियो त मूं इहो सोचियो त शायदि जेकॾहिं हींअर अची करे हिन मंज़िल ते पहुची वियो त ख़ुदा वंदे आलम जेको न सॼे ॻोठ वारनि जा गुनाह माफ़ करे छॾींदो इन मां बहितर आहे त मां हिनखे वठी करे हिन मस्जिद ताईं वञी पहुचायां अज़न घर में हीअ असांजी छहीं नशिस्त जी पुॼाणी इन मंज़िल ते पहुते इनशा अल्लाह जेको सो असां तव्हांजे साम्हूं सती नशिस्त में वरी हाज़िर थींदासीं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।